औरतुनि जी भेट में मर्द वधीक लापरवाह हूंदा आहिनि, छो त हिक त वटनि पाण ते ध्यानु ॾियण लाइ वक़्तु नाहे हूंदो ऐं ॿिए पासे हू घणो वक़्तु धूड़ मिटी ट्रैफ़िक ऐं उस में गुज़ारींदा आहिनि, जंहिंजे करे संदन चहिरो बि ख़राब थी वेंदो आहे। इन लाइ कुझु तरीक़ा आहिनि जिन ते नौजवान ऐं मर्द अमल करे चहिरे खे ख़ूबसूरत बणाए सघनि था। चांवरनि जो पाणी चहिरे जो रंग चमकाइण ऐं मुअल सेल्स खे साफ़ करण लाइ फ़ाइदेमंद सम्झियो वेंदो आहे। इन लाइ चांवरनि खे धोई साफ़ करियो, पोइ इन्हनि चांवरनि खे 3 ॾींहंनि लाइ भिॼाए रखो ऐं उन पाणीअ खे चहिरो धोइण लाइ इस्तेमालु करियो। पाणीअ खे कंहिं मास्क में विझी बि इस्तेमाल करे सघिजे थो। चांवरनि जो पाणी रुगो 15 मिंटनि में चहिरे खे साफ़ करे छॾींदो आहे। को बि कटियल टमाटो खणी उस मां अचण बाद चहिरे, कंध ऐं हथनि ते कुझु मिंटनि ताईं महिटियो ऐं 15 मिंटनि खां पोइ धोई छॾियो। टमाटे जी रस में कुदरती ब्लीचिंग एजेंट हूंदा आहिनि। इन खां सवाइ इहे एंटी ऑक्सीडेंट सां भरपूर हूंदा आहिनि, जेके खल मां गुंज ऐं मुहिड़ा बि साफ़ कनि था। हेड्र वरियनि खां सूंहं खे निखारण लाइ इस्तेमाल कई वेंदी आहे। थोरे खीर में चपटी खनि हेड्र मिलाए चहिरे ते मास्क ठाहे लॻायो। 20 मिंटनि बाद चहिरो धोई छॾियो। इहो अमल हफ़्ते में 3 भेरा करियो। जॾहिं त ॿाहिरि निकिरण खां अॻु सन ब्लॉक लाज़मी लॻायो।